नाज़ नवाज़ न्यूज़ में भली कार आवां संजा सैयद आवां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। इस्लामोफोबिया खिलाफ असां सभिनी खे गॾिजी विहणु घुरिजे। कंहिं बि दहशतगर्द सां इस्लाम खे न ॻंढियो वञे। पाकिस्तान ॿियनि मुल्कनि जी भारत सां अमन जो ख़्वाहिशमंद आहे। अफ़गानिस्तान जी जंग खां पोइ सभ खां वधीक नुक़सान पाकिस्तान खे पहुतो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो गॾियल क़ौम जी जनरल असैम्बली खे वर्चुअल ख़िताब चयाईं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में $50 अरब जो नुक़सान पहुतो। वालर कश्मीर में कार्रवायूं ठहराउनि जी भनकड़ी आहिनि। कश्मीर मसइलो सलामती काउंसिल जे ठहराउनि मूजिबि हल कयो वञे। अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरत-हाल ते कुझु हल्का इल्ज़ाम मड़ी रहिया आहिनि। अमेरिकी सेनेटर्स खे सम्झायो अफ़गान मसइले जो हल जंग नाहे। मुल्क में क़तल कोरोना वायरस जा हमला जारी। वायरस विगे वधीक 42 मरीज़ फौत। फौतुनि जो 27,524 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2060 नवां केस रिपोर्ट। मजमूई क़िस्म जो 12,36,888 थी वियो। हेल ताईं 11,57,322 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियात थी विया। उमेराबाद चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में ॿुधणी। MPA सरदार चांडियो, बुरहान चांडियो ऐं उमेराबाद चांडियो अदालत पहुता। केस जी ॿुधणी 9 अक्टूबर ताईं मुलतवी। गंबट भरिसां ॻोठ रसूल बख़्श मां तिरंडी अॻु मुबैना तौरु अगवा ॼाणायल निंगरी अज़मत नारेजो खे खोड़ा पुलिस बाज़ियाब करे वरितो। बुछेरी में शागिर्दनि खे स्कूल खणी वेंदड़ वेन ऐं ट्रक में टक्कर। 7 शागिर्द ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। शागिर्दनि में वक़ास, बिलावल हसनैन, गुलाम मुस्तफ़ा सुभान, अली अब्बास ऐं ड्राइवर गुलाम रज़ा शामिल। ऐं डंडो गुलाम अली में